काज़ी हिम्मत में एक जणे जे क़त्ल जो 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो पियो आहे। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद घर पहुचाए ते कोहराम अची वियो। मक़तूल शौकत मला जे भाउ अयास मला जी फरियाद ते जवाबदार शमन मला, यूनस मला, शुएब, ज़ुहैब, काशिफ ऐं मुजीबुल्लाह ते क़त्ल केस दाख़िल कयो पियो आहे। होॾां फोती जो लाश ॻोठ पहुचण ते संदसि घर में कोहराम अची वियो ऐं शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। ॻोठ लोंखार सोमरो में राति सां मला बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थी पियो। लठू डंडा लगण सबब टे ॼणा शौकत मला, अयास मला ऐं अनवर मला सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते शौकत मला ज़ख़्मनि जा सुर नसंदे फोती वियो। फोती जे वारसनि औरतनि मर्दनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जो लाश थाणे अॻियां रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो हो।